153 सिंधीअ में पर आवाज़ घटि अथई। हा अञा वधे हा सीटी थी प्रेम पियारो प्रेम प्रभु असा पाइज तो प्रेम प्यारो प्रेम प्रभु असा पाइज तो प्रभु के थई प्रेम प्यारो प्रेम प्रभु असा पाइज मन मां ममता मोह मिटाए ममता मोह मिटाए बेस कान बसे छे ममता बेस दिल मां दंभ विन्याय जे तो दिल मां दंभ विन्याय जे तो मन मां ममता मोह मिटाए मन ममता मोह मिटाए दिल मां दंभ विन्याय जे तो दिल मां दंभ विन्याय जे तो कुटुंब खां मोहणो मोड़े थोड़ी घट करो कुटुंब लालण सालाय जेता लेवा लालण सालाय जेता के थई प्रेम पियारो प्रेम प्रभु असा पाइज तो तेरे भुआ के थई प्रेम पियारो प्रेम बराबर ॿियो को नाहे प्रेम बराबर ॿियो को नाहे हरे राम
सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम हाणे कीअं ठही आहे साखी हिकु नंबर यादि करे त भुलिजे ई न सॼो भॼन ई बेकार थी थो वञे आहे त कोई न हेठि मथे कर पियो हींअर साॻियो ठहियो न इहो यादि रखी छॾ त हमेशह ॻाल्हि पूरी थी माइक त हिकिड़ो साॻियो ई थो ॾे प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम भगवान खे या इंसान खे या सॼी दुनिया खे हिकु ई ॻाल्हि वणंदी आहे प्रेम वणंदो आहे केर बि हुजे नंढो हुजे वॾो हुजे ॿार हुजे ॿुढो हुजे भाई हुजे माई हुजे जीव हुजे जंतु हुजे पशु हुजे पखी हुजे भगवान ताईं इहा हिकिड़ी ॻाल्हि ई वणंदी आहे कल्ह न गोधरा में वियुसि त उते इहा ई ॻाल्हि निकिती साईं टेऊंराम साहिबु सैर कंदे कंदे वञी करे मुल्तान में पहुता तो लाला वसंदाराम हुआ पंहिंजे घर जो कमु कंदा हुआ पर भक्ति भाव न हूंदी अॻे कीअं वहिंवार हूंदो भई माण्हू 5, 6, 7 बजे फ्री थी करे सभु न जेके ईअं हुजनि पोइ वरी पंहिंजे भॻवान जे भक्ति में वेहंदा साईं टेऊंराम महाराज जे घर में बि ईअं हूंदो जेको ॾाढा आसनदास हो साईं टेऊंराम जो ॾाढो पोइ शाम जो 5, 6 फ्री करे थी करे वरी अची करे 5 ॼणा 10 ॼणा जेतिरा बि पाण ॿुढड़ा पाण में वेहनि घर में पोइ कोई एकतारो खणंदा उन एकतारे खे ई वॼाईंदा एकतारे में छा ॻाल्हि हूंदी आहे तार हिकु हूंदी आहे पर आङुर सां उनजो सुर बि हलंदो आहे ऐं उनजो वरी तार बि हलंदो आहे तार हिकु पर तार बि ऐं सुर बि ॿई सुर हिकिड़ो ई साह हलंदो पियो कहिड़ो खपे हुन ते ॻाइणो आहे जेके संगीत में गहराई में हूंदा आहिनि जेके ध्यानु ॾींदा आहिनि ऐं शांतीअ में त उहा हिकिड़ी साह वॼंदी आहे त जेको आवाज़ु थींदो हो तार आङुर जो उन में ताल ईंदो जहिड़ो बि ताल खपे उन ताल आङुर सां ताड़ी वॼाइजे न त ताल थींदो भई उन जी लय चइजे गति चइजे स्पीड चइजे अंग्रेजी में टेम्पो लिखंदा आहिनि भई घटि वधि करण जो हिसाबु हूंदो आहे ऐं ॿियो वरी सुर हूंदो आहे कहिड़े सुर में हले थो को एकतारो खणी करे को वरी करताल खणंदो को वरी कंजी खणंदो बसि साज़ अहिड़ो ऐं उन ॻाईंदा पंहिंजे प्रेम में वेही करे उन प्रभु परमात्मा जा गीत ॻाईंदा हुआ पोइ हिकिड़ो कोई भॼन ॻाए कोई वरी सलोक ॾिए कोई ॾोहीड़ो ॾिए इहे वरी सिंध में भॼन जा स्टाइल आहिनि छंदनि जा नाला आहिनि कविता जो अथाह समुंड आहे उन में केतिरा केतिरा हिसाब आहिनि पर कीअं पंहिंजो सलोक ॾींदा हुआ जे साईं कंवरराम साहिबु शुरू कंदा त पहिरीं सलोक ॾेई पोइ शुरू कंदा जेॾो तुंहिंजो नाम हितां खां शुरू कर मिसाल कहिड़ो बि भॼन जो पहिरीं सलोक वरी सां ॻोल्हींदा स्वामी साहिब जो ॾियनि ॿिए कंहिंजो ॾियनि ईअं वेही भॻवान जो भॼन कंदा हुआ हाणे प्रभु परमात्मा खे इहा ई ॻाल्हि वणंदी आहे ॿी ॻाल्हि वणंदी न आहे दुनिया में वहिंवार कयो उहो तव्हांजो आहे जहिड़ो बि तव्हां कयो कंहिंसां उथणा विहणा ॾियणा वठणा सभु कुझु पंहिंजे हिसाब सां पर जेको न शाम जो वेही करे तव्हां एकांत में उन प्रभु परमात्मा खे यादि कयो भॻवान खे यादि कयो भॻवान जो भॼन कयो 2 मिंट वेही भॼन ॻाईंदा हुआ भॼन केरु ॿुधंदो हो पाण ई ॿुधंदा हुआ जेके 5 ॼणा वेठा ॿियो के ॿुधण न अचे पर परमात्मा ॿुधंदो हो ॿुधाईंदा कंहिंखे आहे भॻवान खे ॿुधाईंदा भॻवान जी हुन में काई न काई ख़ासि ॻाल्हि हूंदी काई न काई सिख्या हूंदी हुई काई न काई भॻवान जी प्रार्थना हूंदी भॻवान खे वेही यादि कंदा हुआ या वरी आत्मचिंतन हुन में हूंदो भॻवान खे साईं जन लिखनि था त प्रेम ई प्यारो आहे एक ही प्रेम प्रभु को भाया भॻवान खे वणंदो छा आहे उहो प्रेम वणंदो आहे ज़ात वर्ण कुल कर्म न देखा ज़ात न ॾिसंदो आहे भई केरु थो ॻाए इहा ख़बर न आहे ॿारु आहे या ॿुढो आहे
घट साथ जो है ऊंची साथ जो है भगवान जो भजन गाए जेको भजन करे सो हरि को भावे जेको भजन कंदो आहे भगवान के वणंदो आहे ऐं जेकर भजन न करे तो भगवान के न वणंदो आहे। असांजो भजन कीअं हूंदो आहे दुनिया के ॾेखारींदा आहियूं ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं माण्हुनि खे रिझाईंदा आहियूं न पर परमात्मा खे रिझाइण भगवान के पंहिंजे भक्तीअ खां सवाइ ॿियो परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी ज़ात वर्ण को रीझत ना बनवारी भगवान छाते कंहिं ॿी ॻाल्हि ते रीझंदो कोन ईअं कोन चवंदो भई ब्राह्मण मुंहिंजो भजन थो करे मां इन ते राज़ी थियां हीउ राजा आहे इहो मुंहिंजो भजन थो करे मां उन ते राज़ी थियां ईअं न भगवान जो भजन केर बि करे जेको भक्ति करे वो भगवान के वणंदो आहे प्रेम सां चओ श्री राम प्रभुअ खे थई प्रेम प्यारो प्रेम प्रभु सां पाए थो तुंहिंजो बि हिकिड़ो ई जीवन में कमु आहे उन परमात्मा सां प्रेम लॻाए करिणो छा आहे असांजो कमु ॿियो कुझु हूंदो आहे मन में मोह हूंदो आहे त जेसि ताईं मन में मोह आहे जेसि ताईं ममता तुंहिंजी माया में तेसि सुख न लहंदे काया में जेसि ताईं तूं मन में मोह रखंदे पर सुख न मिलंदई छाकाणि त मोह में सुख न आहे मोह में दुख आहे। कल्ह जेका ॻाल्हि हली टियों ॾींहुं माया जी त माया हिकिड़ो महलात ठाहियो आहे उनजो नालो आहे ममता रूपी महल कहिड़ो महल आहे ममता ममता में टे अखर आहिनि मैं ता मैं माना मुंहिंजो मैं माना मां ऐं जॾहिं मां ऐं मुंहिंजो आहे त मुंहिंजे सां गॾु वरी जुड़ियल बि आहे तुंहिंजो ई छा हिसाबु आहे संसार सभु परमात्मा जो हीउ मुंहिंजो आहे हीउ हिन जो आहे संस्कृत में महात्मा लिखियो आहे अयम निज हीउ मुंहिंजो आहे परो वा इति या हीउ ॿिए जो आहे हीउ मुंहिंजो आहे ऐं हीउ ॿिए जो आहे गणना लघु चेत सां ईअं केरु हूंदो आहे ॿार हूंदा आहिनि हीअ मुंहिंजी आहे तुंहिंजी आहे मिटी साॻी रेत लाइ कंहिंजी पई आहे मकान जी पेर विझी करे मकान ठाहींदा हीउ मुंहिंजो आहे हीउ तुंहिंजो आहे तुंहिंजो छा आहे तुंहिंजो ख़राबु आहे त मुंहिंजो ख़राबु वरी तुंहिंजो ख़राबु आहे हुजे तुंहिंजो ख़राबु आहे हुजे तुंहिंजो ख़राबु आहे तुंहिंजो ख़राबु जेको तुंहिंजो तुंहिंजो चए सो ख़राबु आहे प्रेम सां चओ श्री राम केर बि करे ॿार करे वॾो करे नंढो करे ॿुढो करे केर बि करे पोइ चयो मां तुंहिंजो ठाहियां थो मां तुंहिंजो ठाहियां थो तुंहिंजो तुंहिंजो करे ठाहे वेंदा आहिनि हिकिड़ी ॻाल्हि वीचार करण जी आहे प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। अयोध्या में हिकिड़ो कुझु डठो हो महलात मंदर हो की मस्जिद हुई पुछां मूंखे ख़बर कान्हे हा साईं पोइ हिंदू मंदर कीअं ठाहींदा सबूत मिली वियो भई हाणे डठो त उहा मस्जिद हुई मंदर न हो जेसि ताईं हो त मंदर हो डठो त मस्जिद थींदी ऐं थींदो बि ईअं ई आहे न मंदर आहे इन में भई हिकिड़े हीअं महलात ठहियो हिन में मूर्ति रखीसीं त मंदर आहे मूर्ति न रखीसीं त मस्जिद आहे एतिरो ई फ़र्क़ु हूंदो आहे न सफ़न सफ़ा कीअं आहे कुझु मंदिर में तो बुत धरे हैं मस्जिद में सफ़न सफ़ाई है ऐं ॿियो आहे मुल्ला ने ईंटें जोड़कर मस्जिद खड़ा किया मस्जिद बना दिया पहले वहाँ एक सूरत थी अब सफ़न सफ़ा किया पहिरियों त हिकिड़ी सूरत हुई हाणे उनखे बि हटाए छॾियो ॻाल्हि पूरी थी वई माना हींअर कॾहिं रेडियो में या टीवीअ में ॿुधंदा आहियो न त हुन में राम मंदरु हाणे न चवंदा आहिनि छो ॾाठो त हिंदू न हो न उहे मंदर कीअं ठाहींदा उहे त मस्जिद ठाहींदा तंहिं करे मस्जिद हुई तॾहिं त ॾाठनि सबूत मिली वियो पहिरियों हुनखे सबूत कोन हो हाणे सबूत मिली वियो वरी प्रेम सां चओ श्री राम ममता आहे इहो हिन महल ठाहियो आहे माया जॾहिं बि केरु चए हीउ मुंहिंजो आहे त रुअंदो ऐं जे चए मुंहिंजो न आहे त ख़बर न आहे मुंहिंजो न आहे त कंहिं रुअंदो ई कोन न भई हीअ शइ मुंहिंजी आहे गुम थी वञे त मां रुअंदुमि ऐं जे ईअं ई कंहिंजी बि गुम थी वञे कुझु बि गुम थींदो आहे मुंहिंजो न आहे त मां रुअंदो न आहियां जंहिंजो हूंदो आहे सो ई रुअंदो न भाई ममता मोह मिटाइणो आहे दिलि मां दंभ विञाएसि दिलि में माण्हू खे वरी पाखंड हूंदो आहे मन में
कहिड़ो पाखंड हूंदो आहे? मां हीअं आहियां, अभिमान, अभिमान रूपी पाखंड आहे। लोभ कुटुंब खां, लोक कुटुंब खां मुंहं खे मोड़े, मुहड़ो मोड़े लिव लालण सां लाइस तूं जेको चईं थो भई हीउ मुंहिंजो आहे, की भई परिवार मुंहिंजो आहे, पुटु मुंहिंजो आहे, धीअ मुंहिंजी आहे, इन्हनि सभिनी खे चए भॻवानु मुंहिंजो आहे। अपने कीने तुम पित माता, अपने कीते कीने सुत पित भ्राता, अपना कीना कुल परिवारा, अपना कीना सब संसारा, एक न हरि को अपना कीना टेऊं धिक धिक है त वजीना। तो भगवान खे जेको तुंहिंजो आहे उनखे तूं पंहिंजो नथो करे, पंहिंजो उनखे कबो न आहे। भगवान तूं ऐं भगवान खे पाण मञिबो आहे। हिकिड़ी तव्हां खां ॻाल्हि थो पुछां, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। ऐं केतिरो बि चवां भई तव्हां मुंहिंजा आहियो, तव्हां मुंहिंजा आहियो, तव्हां सां, पर जेके भई पंहिंजे खे पंहिंजो ई करे छॾिजे, पाण में समाए छॾिजे भई हीउ पाण खां जुदा, हीउ त पंहिंजो न आहे, जुदा न आहे, हीउ मुंहिंजो आहे, इहा ॻाल्हि सुठी आहे, हीउ पंहिंजो आहे, इहा ॻाल्हि सुठी आहे, पर हीउ जुदा न आहे, घणो फ़र्क़ु आहे, ॾाढो फ़र्क़ु थी वियो न। कंहिंसां बि भले ईअं नथो चवां भई कोई ॿियो हुजे, पर केरु बि हुजे भई हीउ पंहिंजो आहे, इहा ॻाल्हि सुठी आहे, भई न हीअ असांखां अलॻि न आहे, पोइ छा चऊं? पंहिंजे खां बि वधीक ॻाल्हि आहे, भॻवान खे पंहिंजो कयो सुठी ॻाल्हि आहे, पर भॻवान खां पाण खे जुदा न कयो। मां नथो चवां न भई पाण खे भॻवान खे चओ भई भॻवानु मुंहिंजो आहे, राम मुंहिंजो आहे, कृष्ण मुंहिंजो आहे, गुरू मुंहिंजो आहे, न, उनखां जुदाई कढी छॾियो, ॿियाई कढी छॾियो। जंहिं ॿियाई पंहिंजी कढी आहे उहो आनंद में रहियो आहे। दुखी केरु आहे? जंहिं ॿियाई रखी आहे, भले पंहिंजो ई चए मुंहिंजो आहे त दुख आहे, हीउ मुंहिंजो आहे, गुरू मुंहिंजो आहे त दुख आहे, ऐं गुरू खां जुदाई न आहे त दुख न आहे, जेतिरी ॻाल्हि सम्झो। ईअं त पहिरीं चवंदा ई आहियूं भई असांखे गुरू पंहिंजो न आहे, भॻवानु पंहिंजो आहे, गुरू पंहिंजो आहे, मंदरु पंहिंजो आहे, संत पंहिंजा आहिनि, पंहिंजा आहिनि, पर तकलीफ़ जो कमु आहे न, पंहिंजा छो जा आहे, पंहिंजा त रुआड़ींदा, पंहिंजा ई माण्हू दुख ॾींदा आहिनि, धारियो कोई थोरी ॾियणु ईंदो। जंहिं माण्हूअ खे तव्हां सुञाणो कोन, अलकापुरीअ में परीं पासे रहंदो हुजे, गोत्रीअ में रहंदो हुजे, गोरबा में रहंदो हुजे, तव्हांखे सुञाणे ॼाणे कोन, तव्हांखे छा दुख ॾींदो? कहिड़ी तकलीफ़ ॾींदो तव्हांखे? जेको पंहिंजो हूंदो सो ई तकलीफ़ ॾींदो, पोइ भले गुरू छो न हुजे, भले भॻवानु पंहिंजो छो न हुजे। गोपिन भॻवान खे पंहिंजो तकलीफ़ आई ऐं जुदाई कढी छॾियो। भॻवान इहो प्रेम प्यारो आहे जेको ॿियाई कढी छॾींदो आहे। इहो ई भॻवान खे दिलि मां दंभ विञाएसि तूं, लोक कुटुंब खां मुहड़ो मोड़े लिव लालण सां लाइसि तूं। अॻिते साईं लिखनि था, प्रेम बराबरि ॿियो कोन आहे, इन प्रेम जहिड़ी काई ॿी शइ आहे ई कान। प्रेम जी रास रचाएसि तूं, प्रेम बिना ना प्रभु परचे, दिलि में प्रेम वधाएसि तूं, पंहिंजे मन में प्रेम वधाए, एतिरो वधाए जो परमात्मा ढकिजी वञे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो पुछां, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। कपिड़ो धोइबो आहे साबुण या सर्फ में, जेको चओ, कहिड़ो बि साबुण हुजे ऐं कहिड़ो बि पाउडर हुजे, वरी सर्फ चवंदुमि त सर्फ थोरी जहिड़ो बि हुजे, प्रेम सां चओ श्री राम। हाणे मूं झाग ठाही, पाणी करे उन में पाउडर मिलायमि या साबुण मिलायमि, उन में झाग कई, या कपिड़े खे साबुण आणी उन में झाग कई। केतिरी झाग कजे जो उन कपिड़े मां मर निकिरे, छा चयमि? केतिरी झाग कयूं जो उन कपिड़े मां मर निकिरी सघे, ॿुधायो? न तव्हां मर्दनि त कॾहिं धोतो ई न हूंदो कपिड़ो, ख़बर कीअं? हाणे सम्झो भई पंहिंजी गंजी धो था, हिकिड़ो सम्झण जी ॻाल्हि आहे, उनखे तव्हां साबुण हयो, वरी उनखे झाग कयो, एतिरी झाग खपी, एतिरी झाग खपी जो झाग ॾिसण में अचे, कपिड़ो ॾिसण में न अचे, कपिड़ो सॼो झाग में गुम थी वञे, भरिजी वञे। पोइ तव्हां हिकिड़ो सेकंड छॾींदा, तव्हांखे लॻंदो कपिड़े मां अलाए कीअं कारी कारी मर जेका उहा पाण निकिरे थी। जेसि ताईं झाग पूरी न थी आहे तेसि ताईं अञा झाग कंदा वञो, कपिड़े मां मर निकिरंदी कान्हे, झाग पूरी थिए। तीअं प्रेम वधाए 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 प्रेम में एतिरो कयो भॻवानु ढकिजी वञे। छा चयूं? छा चयूं? प्रेम एतिरो वधायो, एतिरो वधायो, एतिरो वधायो जो भॻवानु प्रेम में बंदि थी वञे, ढकिजी वञे, पैक थी वञे। पोइ छा थींदो? पोइ मर निकिरी वेंदी, पोइ उहो उन में समाइजी वेंदो। त साईं जन इहा ई ॻाल्हि लिखनि था, प्रेम बिना, प्रेम
बिना ना प्रभु पर चे दिल में प्रेम वधाएस तूं वधाईंदो वञ उहा झाग कंदो वञ झाग कंदो वञ जेॾी महिल झाग पूरी थींदी कपिड़े जी लेवल खां मथे थोरी थी वेंदी त पाण ई उन मां उहो मर निकिरंदी अंदरि ॾिसण में बि ईंदी आहे जेको वरी ध्यानु लॻाए ॾिसंदो प्रेम सां चओ श्री राम प्रेम सचे खे दिल में धारे तंहिं में सुरत लॻाएसि तूं मन में प्रेम लॻाए पंहिंजी सुरती विरती निर्ती उन प्रेम में माना पर भॻवान त ॾिसण में अचे कोन थो त प्रेम में समाइजी वियो हली न टेऊं प्रेम हिंदोरे वेही गुण गोबिंद जॻाए तूं उन प्रेम जे हिंदोरे में वेही करे उन परमात्मा जा वेही गुणगान कर त पोइ तोखे जीवन में आंदो भॻवान खे दुनिया में ॿी काई शइ वणंदी कान्हे इहा हिकिड़ी शइ वणंदी आहे हाणे हिंदी साॻी कढो 1 to 8 परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी प्यारी परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी प्यारी प्रेमा हो परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी 127 1 to 7 बस 1 गाली बाक़ी 28 में प्रेमा भक्ति प्यारी प्यारी जात पात कुल रूप दाम पर रात पात कुल रूप दाम पर भगवान जातीअ ते न रीझंदो आहे कहिड़ी बि ज़ात हुजे भले चंडाल हुजे भले ब्राह्मण चाहे भंगिया कोई फ़र्क़ु न आहे कुल आहे कहिड़ो बि कुल हुजे ख़ानदान हुजे जहिड़ो बि हुजेसि कहिड़ो बि उनजो स्वरूप सुहिणो हुजे या कुब्जा जहिड़ो कुबड़ीअ जहिड़ो कुरूप हुजे भले दाम माना पैसो कंहिं वटि केतिरो बि हुजे या ग़रीब सफ़ा हुजे खाइण लाइ बि न हुजेसि इन्हनि ॻाल्हियुनि ते भॻवान जी रीझ न हूंदी आहे पर छा ते रीझंदो आहे प्रेम ते ई रीझंदो आहे जात पात कुल रूप दाम पर रात पात कुल रूप दाम पर रीझत ना बनवारी रीझत ना बनवारी परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी प्यारी परमेश्वर को मन में लागत प्रेमा भक्ति हार खोले वाले खन जीव जिसी में प्रेमा भक्ति सो प्रभु को प्यारा जीव जिसी में प्रेमा भक्ति सो प्रभु को प्यारा भक्तिहीन भल ब्राह्मण होवे लागत हरि को खारा भक्तिहीन भल ब्राह्मण होवे लागत हरि को खारा भक्ति वाला भली चंडाला पावत सो कर तारा भक्ति वाला बल चंडाला पावत सो कर तारा केवल निज भक्ति पर प्रसन्न 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 होवे हरि हितकारी हरे राम केवल निज भक्ति पर प्रसन्न होते हरि हितकारी हरे राम परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी प्यारी परमेश्वर को मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी प्यारी भव सागर के तरने हित बहु साधन वेद बखाने बखाने भव सागर के तरने बहु साधन वेद बखाने हिकिड़ी ॻाल्हि आहे भॻवान जा मिलण जा घणेई साधन आहिनि संसार खां पार थियण लाइ खोड़ आहिनि जेतिरा बि चओ खोड़ साधन आहिनि ईअं एतिरे क़दुरु साईं सर्वान ॿुधाईंदा भले तुलसीअ खे पाणी ॾियो प्रेम सां छा चयमि हाणे इन सां माण्हू पार थींदो कोन वरी इहो बि भॻवान जे तरण जो साधन आहे पर तंहिं हूंदे बि सची ॻाल्हि आहे त सुठे में सुठो सभिनी में सवले में सवलो कहिड़ो भॻवान जो प्रेम जंहिंजे मन में भॻवान जो प्रेम आहे उहो संसार मां पहिरीं पार थींदो जंहिंजे मन में प्रेम घटि आहे उहो घटि थींदो छो कहिड़ो बि साधन हुजे प्रेम त खपे न
त्याग आहे, तप आहे, सच आहे, सादगी आहे, तपस्या माण्हू कंदा आहिनि न, इहे बि भॻवान खे पाईंदा आहिनि, यज्ञ कंदा आहिनि, पाठ कंदा आहिनि, पूॼाऊं कंदा आहिनि। पर सभिनी में जेकर राम जो नालो न हुजे त भाई इहे सभु साधन फिका आहिनि, कंहिं कम जा कोन्हनि, फल ज़्यादा न ॾींदा, जेको फल लिखियलु आहे सो न ॾींदा। छा चयमि? ध्यानु ॾिजो, ॻाल्हि हिकिड़ी पकी थो ॿुधायां, प्रेम सां चओ श्री राम। भई मां तप कयां, तपस्या कयां, कहिड़ी बि तपस्या कयां, दान कयां, खोड़ दान वेही कयां, तीर्थ कयां, पाठ पढ़ां, पूॼाऊं कयां, पर भाई मां उन में राम जो नालो न हुजे, हो न हिकिड़ो, जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना चाहिए। भाई तपस्या कयां, रावण हो तपस्या कई, राम राम न जपींदो, ब्रह्मणे नमः, ओम शिवाय नमः, ईअं पढ़ंदो हो, ओम नमः शिवाय, ओम नमः। पर राम शिव भगवान चए थो जे राम खे यादि न कयईं त पोइ माना जंहिंमें भगवान जो नालो न हुजे, शिव या राम या कृष्ण या कहिड़ो बि देवी देवता भगवान जो नालो न हुजे, तव्हां ॿुधायो उहो वही मंत्र चओ, दान चओ, पाठ चओ, पूॼा चओ, फल ॾींदो या न ॾींदो, या अधूरो सधूरो ॾींदो? हाणे अञा हिकिड़ी ॻाल्हि खे ॿियो था अॼु, राम भले हुजे, पाठ पूॼा हुजनि, पर प्रेम न हुजे त पोइ ॻाल्हि गड़बड़ थी वई हाली। माना राम खां बि किथे वधीक आहे छा? भगवान जो प्रेम। राम खां बि किथे वधीक आहे राम जो प्रेम। न मां कोई शास्त्रनि जी ॻाल्हि तव्हांखे हर न ॿुधायां, तव्हां पंहिंजे ख़्याल सां ॾिसो, पंहिंजे वीचार सां ॾिसो, पंहिंजे सम्झ सां ॾिसो, वरी पोइ शास्त्रनि सां मिलान बि कयो। भगवान जी जहिड़ो खपई कमु कर, पर मां अनुस्मर, पुठियां मूंखे त यादि कर न जॾा, भाई मूंखे न यादि कंदे, तूं भले कुझु बि कर पर पुठियां मूंखे जप, पर थोरो प्रेम सां जपजा। मूंखे बि यादि कर पर प्रेम सां यादि कर। हाणे केतिरो फल मिलंदो तव्हां ॿुधायो? दान मां साॻियो ई कयां, भई सम्झो मां मिसाल जे तौर ते रुपयो दान कयो, छड़ो सिंगल कोइन, रुपयो दान कयां, राम चई करे दान कयां त फल घटि मिलंदो कि वधीक मिलंदो? वरी प्रेम सां राम चवां, प्रेम सां दान ॾियां, पोइ ॾाढी कमाल जी ॻाल्हि आहे। किथे किथे ॻाल्हि खे सम्झ में आहे सवली पर कॾहिं ॾुखी ईंदी आहे। हाणे राम बि चइजो, प्रेम बि कजो, प्रेम बि कयो, राम बि चओ ऐं दान बि कयो, पाठ बि कयो, पूॼा बि कयो, जप बि कयो, विर्त बि कयो, नेम बि कयो, पोइ उन में ॾाढो फल मिले। साईं जन इहा ॻाल्हि, भवसागर के तरने हित बहु साधन वेद बखाने, सबते प्रेमा भक्ति ऊंची कहते संत सियाने, सबते प्रेमा भक्ति ऊंची कहते संत सियाने, प्रेम भक्त में लागत है जो ताको हरि सन्माने, प्रेम भक्त में लागत है जो ताको हरि सन्माने। कोई प्रेम सां भगवान जो नाम जपे, भगवान जो नाम भी जपे, सुठो कम भी करे, माना परोपकार जो कम भी करे, भगवान जो नाम भी जपे ऐं प्रेम सां करे सभु कम, पोइ छा थिए? भगवान उन जो सम्मान कंदो आहे। जीअं भई भगवान सम्मान कीअं, भई कोई सुठो कमु करणो वरी सम्मान कबो आहे, उनखे सभिनी खां ऊचो कबो आहे, भगवान उनखे वरी सभिनी खां ऊचो कंदो आहे, पाण खे हेठि कंदो आहे ऐं उन पंहिंजे प्रेमी भगत ऐं उपकारीअ खे सभिनी खां ऊचो कंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। प्रेम भक्त में लागत है जो ताको हरि सन्माने, प्रेम भक्त में लागत है जो ताको हरि सन्माने, भांते सर्व ओट तज कर ले, भांते सर्व ओट तज कर ले, प्रेम भक्ति हर वारी, हरे राम राम। भांते सर्व ओट तज कर ले, प्रेम भक्ति हर वारी, हरे राम। परमेश्वर के मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी, ओ आहे परमेश्वर को मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी, सतयुग त्रेता द्वापर यज्ञ में तपया
पूजा गाई। सतयुग त्रेता द्वापर युग में तप यज्ञ पूजा गाई। कलयुग में एक प्रेमा भक्ति भगवत के मन भाई। कलयुग में एक प्रेमा भक्ति भगवत के मन भाई। अन्य साधन से जो फल मिलता सो दे भक्ति सदाई। अन्य साधन से जो फल मिलता सो दे भक्ति सदाई। तीन लोक में प्रेम भक्ति सम राम। तीन लोक में प्रेम भक्ति सम और न को सुखकारी राम। तीन लोक में प्रेम भक्ति सम और न को सुखकारी। हरे राम परमेश्वर को मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी प्यारी। परमेश्वर को मन में लागत प्रेमा भक्ति प्यारी। ये गाल मां खोले बुधाया वरी भी बुधाया तो प्रेम सां जो श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। सतयुग में ॿ ॻाल्हियूं करणी पवंदियूं। तप भी कंदो राम भी चए। तप भी करे नाम भी जपे। छा चयमि वरी त्रेता आयो जो राम भगवान जो ज़मानो। यज्ञ भी करे ऐं राम भी जपे नाम भी जपे। हवन पाठ पूजाऊं करे हवन करे पर नाम भी जपे। ॿ कम करणा पिया। हाणे वरी द्वापर आयो कृष्ण भगवान तो ठाकुर भी खणी उनजी पूजा भी करे आरतियूं भी करे वरी नाम भी जपे। हाँ हींअर ॿियो कुछ करे न छड़ो नाम जपे। छा चयमि प्रेम सां। सतयुग में कलौ तद्धरि कीर्तनात्। कलयुग में उहो जेको सतयुग वारो फल आहे जेको पाठ पूजा नाम सां तप करण ऐं नाम सां मिलंदो। जीअं भई विश्वामित्र आहे न तपस्या कंदो केॾा साल वेही करे पर नाम भी जपींदो। वशिष्ठ मुनि भी तपस्या कंदो नाम जपींदो सत्संग कंदो नाम जपींदो। सत्संग कहिड़ो भई सत्संग कीअं जाणीअ जो त एको नाम बकाणीअ सत्संग कयूं राम राम न चऊं था। मां पहिरीं नंढो हूंदो हुउमि त सत्संग कयो मां बि असुलु तिखी गाॾी कॾहिं कॾहिं तिखो ॻाल्हाईंदा ख़बर ई न पवंदी आहे मूंखे बि। तिखो ॻाल्हाए वेंदो आहियां मां तिखो ॻाल्हायुमि कयुमि 5 मिंट सत्संग पर हिकु दफ़ो बि राम न चए। हिकिड़ो संत आयो चई तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु अथई मूंखे थो चए जो छो छा थियो। चई 5 मिंट कथा कई हिकु दफ़ो बि राम चई। मुंहिंजो मूंखे यादि आहे सभु मूंखे यादि करणु राम जपण जी ज़रूरत कहिड़ी आहे। चई चरिया यादि कुझु बि हुजे भले सत्संग घटि कर पर राम त ज़रूरु चओ न भाई मां सत्संग में कथा घणेई ॿुधायां पर भाई हिकिड़ी धुनी लॻा श्री कृष्ण गोविंद हरे। हाणे हेॾी कथा ॿुधो था एॾी कथा में पोइ माण्हूअ खे जेको आनंद वारी ॻाल्हि आहे उहा केॾी महिल थींदी आहे ऐं ध्यान में कंहिंखे कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे कथा में हड़ई विसरी वञे पर इहो नाम थोरी विसरंदो आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ईअं त भजन हले पियो न प्रेमा भक्ति प्रेम सां चऊं पर राम जे नाले में ताक़त मिड़ई कुझु ज़्यादा ई हूंदी आहे। भले तव्हां बिना प्रेम बि चओ त मूंखे क़बूल आहे है न भॻवान खे बि क़बूल थी वेंदो पर कीअं थोरो पहिरियों उहो बिना प्रेम बि चवंदे चवंदे पाण ई प्रेम थी वेंदो। रावण खे प्रेम हो या न मूंखे ख़बर कान्हे पर कीअं राम चवंदे चवंदे राम सां प्रेम थी वियुसि हली है न। छो शइ अहिड़ी आहे भई भॻवानु कहिड़े बि वेस में किथे बि अची किथे वेह उन ॾे नज़र वेंदी ॿिए पासे नज़र वेंदी कोन। प्रेम त थींदो न मन मां। हिकिड़े पेट्रोल साम्हूं पियो हो या कुझु हारीनि पिया या कीअं हारजी पियो हो पोइ कंहिं ते तीली ॿारी छा थियो त भॻवानु आहे न उहो पेट्रोल आहे ऐं प्रेम खे छिके वठंदो आहे पाण ई बाहि ॿरंदी चिंता तव्हां न कजो हा न ख़ाली तव्हां चओ सही राम चयव त प्रेम पाण ई छिकिजी ईंदो। पेट्रोल खे पेट्रोल आहे न बाहि खे न छिकींदो। प्रेम केॾी बि बाहि आहे पर पेट्रोल राम आहे उनखे छिके ई वठंदो।
अलाए किथां हुन में अची वेंदी आहे। इन करे पोइ तव्हां चिंता न कजो, असांखे त पेट्रोल खपंदो आहे ऐं उन सां गॾु राम केरु तीली ॿारे सही, बाहि खे चिकण सवलो कमु न आहे। ईअं कजो साईं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव। प्रेम पाण ईंदो आहे त प्रेम ॾुखियो, पर राम जपण वारे खे प्रेम मिली वेंदो आहे, उहो किथां बि अचे उन जी ख़बर न आहे। इन करे साईं जिन वरी चवंदा भई प्रेम सां हा भले मथो खपाए। हा सुठो सुठो, तव्हां वरी चमटो वॼाईंदा कयोसि। हा 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 गुरू जी आसीस, सुठो सुठो दई भाई मोहनलाल। कहता टेऊं तांते हर की प्रेमा भक्ति कीजे। कहता टेऊं तांते हर की प्रेमा भक्ति कीजे। प्रेम भक्त के करने की तुम गुरु से युक्ति लीजे। प्रेम भक्त के करने की तुम गुरु से युक्ति लीजे। मानुष तन को पाकर जग में प्रेम भक्ति रस पीजे। मानुष तन को पाकर जग में प्रेम भक्ति रस पीजे। प्रेम भक्त बिन जीवन व्यर्थ